हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाहि ताला अलैह ज़ाहिरी ऐं बातिनी उलूम जा जामे हुआ। पाण रहमतुल्लाहि ताला अलैह रियाज़त ऐं इबादत ऐं मुजाहिदे में मशहूर हुआ। इमाम मालिक रहमतुल्लाहि ताला अलैह जो बयान आहे, मां हिक ज़माने ताईं पाण रहमतुल्लाहि ताला अलैह जे ख़िदमत मुबारका में ईंदो रहियुसि। मूं हमेशा संदन खे 3 इबादतनि मां कंहिं हिक इबादत में मसरूफ़ ॾिठो। या त पाण रहमतुल्लाहि ताला अलैह नमाज़ पढ़ंदा हा, या तिलावत क़ुरान में मशगूल रहंदा हा, या वरी रोज़ेदार हूंदा हा। ए आशिकाने सहाबा और अहले बैत, अवां ॿुधो त अज़ीम आशिक़ रसूल हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाहि ताला अलैह फरमाए रहिया आहिनि त मूं हमेशा इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाहि ताला अलैह खे इबादत में ॾिठो। थोरो असां बि पंहिंजी बारे में ग़ौर कयूं त असांजो केतिरो वक़्तु अल्लाह पाक ऐं उनजे प्यारे प्यारे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी यादि में गुज़रे थो। असांजी नमाज़ुनि जी छा पोज़ीशन आहे? छा असां बि रोज़ानो क़ुरान करीम जी तिलावत करियूं था? अफ़सोस, इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाहि ताला अलैह फ़र्ज़ सां गॾोगॾु ख़ूब नफ़िल रोज़ा बि रखनि ऐं असां खां सिर्फ़ु फ़र्ज़ रोज़ा बि नथा रखिया वञनि। ए काश असांखे पंहिंजे बुज़ुर्गनि जे नक्शे क़दम ते हलणु नसीब थी वञे। अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾे त फ़र्ज़नि सां गॾोगॾु नफ़िल जी कसरत कयो। रोज़ानो घटि में घटि हिकु सिपारे जी तिलावत जी आदत बणिजी वञे त छा ॻाल्हि आहे। बेशक खीरणी ऐं कूंडे जो न्याज़ ज़रूरु कयो, पर खीरणी पचाइण, खाइण ऐं खाराइण ई इमाम जाफ़र सादिक जी मोहब्बत जो दम भरणु नाहे। सची मोहब्बत त उहा आहे त असां इन्हनि जे नक्शे क़दम ते हलूं ऐं इन्हनि जी नेकियुनि में रग़बत रखूं। अल्हम्दुलिल्लाह, रजबुल मुरज्जब जो महीनो इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाहि ताला अलैह जो महीनो जारी आहे, जंहिं खां थी सघे उहो नफ़िल नमाज़नि जी बि ख़ूब कसरत करे। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स, फॉलो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो।